वेठल मोज़िज़ मेहमानो, हाल में वेठल शागिर्द भाइरो, सहाफ़ियो, बुज़ुर्गो ऐं सिंध जा गैरतमंद भाइरो, जिए सिंध, जिए तव्हां ई असांजी हक़ परस्त जिदोजहद। मां सभ खां पहिरीं त थोराईंदी आहियां सिंध टीवी वारनि भाइरनि जी जिन असांखे मौक़ो ॾिनो। वाकई ही तमामु अहम मसइलो आहे सिंध जो, आदमशुमारी ऐं घरशुमारी। हर दौर में सिंधी क़ौम सां नाइंसाफ़ी थियूं आहिनि ऐं जॾहिं बि सिंध में पोइ चाहे तालीम जो मसइलो हुजे, कालाबाग डैम जो मसइलो हुजे या ॿिया मसइला हुजनि, जजनि जी बहाली हुजे, सिंधियाणी तहरीक हर अवल दस्ते तौरु पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं हू सदाईं रोडनि ते आहे। हीउ तमामु अहम मसइलो आहे। हीउ कंहिं बि हिकु पार्टी जो न आहे, हीउ असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे इख़लाक़ी तौर ते, इंसानी तौर ते पंहिंजी बकाव लाइ ॿाहिरि मैदान में अचूं ऐं अमल करे ॾेखारियूं ऐं दुनिया खे इहो साबित करे ॾेखारियूं त सिंधी क़ौम सुजाॻ आहे, उहा निंड में न आहे। लतीफ़ साईं चयो आहे, सुका मुंहं संदन पहिरें पुराणा खेतिरा सा जूई डोरे आया, सुहा जित मुंझनि ॻुझा ॻुझूं कनि तिहाई पिराही पंध जूं। बाज़ाहिर उहे माण्हू जिन खे पेरनि में पुराणियूं चौंपलियूं आहिनि, मुंहं सफ़ा कमज़ोर अथनि, सुकल पेट बुखायल आहिनि, पर हू अहिड़ियूं मंज़िलूं पार करे ईंदा आहिनि जिथे वॾा वॾा दाना बि मुंझी पवंदा आहिनि। हीउ वक़्तु असांखे ऐं तव्हां सभिनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾिजी उन ते अमल करणो आहे। सिंध जी कुंड कुर्छ में उहो पैगाम पहुचाइणो आहे। हीउ ज़बरदस्त शइ आहे। मूंखे तमामु ख़ुशी थी आहे त पाण पंफलेट बि छपिरायूं, ज़िलनि में कम बि कयूं, पर उहे माण्हू, उहे इलाइक़ा, उहे आबादियूं जिथे हिन दौर में बि किन किन इलाइक़नि में रोड ऐं रस्ता बि न आहिनि, मीडिया बि न आहे ऐं बिजली बि कान्हे। मां सम्झां थी त पाण हिकु अहिड़ियूं टीमूं कयूं जेके घर घर वञी उन्हनि भाइरनि खे, उन्हनि भेनरुनि खे सुजाॻ कनि। मां तव्हांखे यकीन थी ॾियारायां, तव्हां जेतिरी बि ज़िमेदारी रखंदव, सिंधियाणी तहरीक सदाईं पाण मल्हायो आहे ऐं हींअर बि मल्हाईंदी, पंहिंजे आख़िरी घड़ियुनि ताणी पंहिंजे बकाव लाइ, पंहिंजी क़ौम लाइ अॻिते जिदोजहद कंदी। हक़ीक़त हिन हाल जी ज़ाहिर कयां ज़रिए त लॻे माठ मिरनि खे पवन डूंगर डरी, वञनि वण ॿरी ओभर उभरे की न की। ही सभु शयूं वाकई आहिनि। असां हिन निज़ाम मां केर बि मुतमिन न आहे, पर इहा ॻाल्हि न आहे त सिंधी क़ौम निंड पई आहे। सिंधी क़ौम सुजाॻ आहे। उन जो सबूत तव्हां आहियो, असां आहियूं। हर ज़िले, हर यूनियन काउंसिल में उहे कमेटियूं जोड़ियूं वञनि, उहे घर घर वञी पैगाम कनि। मां चवां थी ऐं मुंहिंजी हिकिड़ी इहा तजवीज़ आहे त हीउ प्रोग्राम हिन म्यूज़ियम में थियो आहे, ज़बरदस्त आहे, पर कंहिं साथीअ चयो त यूनिवर्सिटियुनि में थिए, कॉलेजनि में थिए, पर मां तव्हांखे चवां थी अचो त सिंध जे कुंड कुर्छ में उन ॿारहाड़ी में कयूं जिथे माण्हुनि खे शऊर मिले, जेके सुजाॻ थियनि ऐं उन्हनि खे ख़बर पवे त वाकई असां सिंधी क़ौम सुजाॻ आहियूं। पंहिंजी उन्हनि दुश्मननि जी नापाक साज़िश खे नाकाम बणाईंदासीं। अचो त हिन मुहिम खे अॻिते हलायूं ऐं सिंध जे कुंड कुर्छ में इहो पैगाम पहुचायूं। पोइ उहो ठर हुजे, कश्मीर हुजे, किथे बि हुजे, पाण मल्हाईंदासीं। जिए सिंध, जिए लतीफ़।